नाज़िन मुल्क जे 3 सूबनि समेत वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में भी मिडिल स्कूल खुली विया आहिनि। 6 खां 8 क्लासनि जो सख़्त SOPs तहत तदरीसी अमल शुरू करायो वियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, इन हवाले सां अपडेट कजो। जी जीअं त SOPs जे तहत कोरोना वायरस जी वजह सां ॿियो मरलो जेको आहे स्कूलनि जो खुली चुको आहे। 6 खां 8 क्लास जा जेके स्कूल आहिनि उहे इस्लामाबाद जा खुली विया आहिनि, जॾहिं त पहिरें मरले में 15 तारीख़ ते 9, 10 ऐं यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेज खुलिया विया हुआ। जॾहिं त जेको 3हों मरलो आहे उहो 3 सितंबर ते उनखे हिकु फ़ैसिले खां पोइ मीटिंग खां पोइ उन जो फ़ैसिलो कयो वेंदो त प्राइमरी स्कूल नर्सरी ऐं उहे क्लासिस खोली वञो। हिन वक़्तु जेको 6 ऐं 8 क्लासिस जा जेके स्कूल खोलिया विया आहिनि उहे सख़्त SOPs जे तहत खोलिया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इस्लामाबाद जे शहर में जेके स्कूल्स आहिनि, जेके इस्लामाबाद टेरेटरी एजुकेशन डिपार्टमेंट जे अंडर में आहिनि, उते सख़्त SOPs लॻाए विया आहिनि ऐं जेके बुखार चेक करण जूं गन फराम कयूं वियूं आहिनि ऐं दायरा ठाहिया विया आहिनि समाजी दूरी जा। इन सां गॾोगॾु स्कूल जे अंदर जी अगरि तव्हांखे सूरत ॿुधायां त स्कूल में जेके ॿार स्कूल में मौजूदु आहिनि उन्हनि खे जीअं त 9, 10 क्लास में SOPs ठाही वई हुई त तक़रीबन 3 खां 4 फुट जे फ़ासिले ते हिकु जेकी डेस्क ते हिकु ॿार खे विहारण जो तरीक़ाकार तइ कयो वियो। उन ई तरीक़ेकार जे तहत हिन वक़्तु बि 6 ऐं 8 क्लास जे जेके शागिर्द आहिनि स्कूल में मौजूदु आहिनि। अॼु छाकाणि त काफ़ी टाइम खां पोइ 7 महीननि खां पोइ क्लासिस खुलियूं आहिनि। जीअं त पहिरें मरले में 9, 10 यूनिवर्सिटीज़ कॉलेज खुलियूं, हिन वक़्तु बि 7 महीननि खां पोइ 6 ऐं 8 क्लास खुली आहे। त ॿारनि खे आया त आहिनि पर उनजी हाज़िरी एतिरी न आहे जेतिरी आम रूटीन में आहे। उस्तादनि जो चवणु आहे त हींअर स्टार्टिंग आहे, आहिस्ता आहिस्ता ॿारनि जी जेकी अटेंडेंस आहे उन में बि इज़ाफ़ो थी वेंदो। जी मदثر, जी महिरबानी।